अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 21 जुलाई 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु असीं बलूचिस्तान में पसंदि जी शादी करण तां बेदर्दी सां क़त्ल कयल नारी ऐं नौजवान जे क़त्ल वारे वाक़े ते मुख़्तलिफ़ ख़बरूं, तजिया ऐं तबसरा पेश कंदासीं। सभ खां पहिरियां ॾिसंदासीं त इहो वाक़ियो छा आहे ऐं कीअं मंज़रिआम ते आयो। बलूचिस्तान सूबे मां हिकु वीडियो वायरल थी जंहिंमें ॾिसी सघिजे थो त हिकु वीगो डालो मौजूदु आहे ऐं उन सां गॾोगॾु केतिरियूं ॿियूं जीपूं बि ॾिसी सघिजनि थियूं। ॾींहं जी रोशनी में रिकॉर्ड कयल इन वीडियो में ॾिसी सघिजे थो त हिकु नारी पिणु बीठल आहे जंहिंखे गाॾियुनि खां कुझु परे बीहण जो चयो वञे थो। उन दौरान औरत बिराहवी ॿोली में चवे थी त सिर्फ़ु गोली जी इजाज़त आहे, उन खां सवाइ कुझु बि न। जंहिंखां पोइ उते मौजूदु मर्द इहो चवनि था त हा, सिर्फ़ु गोली मारण जी इजाज़त आहे। इन ॻाल्हि ॿोल खां पोइ उते मौजूदु माण्हुनि खे इहो चवंदे ॿुधी सघिजे थो त क़ुरान मजीद उन जे हथ मां वठी छॾियो। इहो वाज़े न आहे त क़ुरान औरत जे हथ में हुयो या मर्द जे हथ में। उन सां गॾु केतिरा ई माण्हू इहो बि चई रहिया आहिनि त ख़ामोशी ख़ामोशी। उन सां गॾोगॾु हिकु मर्द गारियूं ॾींदे बि ॿुधी सघिजे थो। औरत उन खां पोइ का बि मज़ाहिमत नथी करे, ख़ामोशी सां गाॾियुनि खां परे बीही रहे थी। इन ॻाल्हि ॿोल जी वीडियो में कुझु लम्हनि जे लाइ ख़ामोशी छाइजी वञे थी, जंहिंखां पोइ हिकु हिकु करे कुझु गोलियूं हलायूं वञनि थियूं। वीडियो में इहो त न पियो ॾिसी सघिजे त पहिरियां गोली मर्द खे हंई वई या औरत खे, पर गोलियुनि जी आवाज़ खां पोइ इहा आवाज़ ॿुधण में अचे थी त हिन खे मारे छॾियो। जंहिंखां पोइ वधीक फायरिंग जी आवाज़ पिणु अचे थी। इहा वीडियो वायरल थियण खां पोइ सोशल मीडिया ते इंसाफ़ लाइ मुतालबो कयो वियो, जंहिंखां पोइ इंतिज़ामिया पिणु हरकत में आई ऐं इंतिज़ामिया वाक़े जो केस पिणु दाख़िल करायो आहे। बलूचिस्तान सूबे में पसंदि जी शादी कंदड़ जोड़े खे गैर जे नाले ते सरेआम क़त्ल कयो वियो, जंहिंजी वीडियो वायरल थी। चयो वञे थो त मुबैना तौरु हीउ वाक़ियो बलूचिस्तान जे डगागारी वारे इलाइक़े जो आहे, जेको इलाइक़ो क्वेटा खां कुझु किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे। ॿुधायो वञे थो त पसंदि जी शादी करण जे ॾोह में नारी शीतल ऐं उन सां शादी कंदड़ ज़र्क खे गोली हणण जी फ़तवा ॿुधाई वई, जंहिंखां पोइ शीतल जे भाउ जलाल जलाली केतिरनि ई मर्दनि जी मौजूदगी में गैर जे नाले ते पंहिंजे भाउ ऐं उन सां शादी कंदड़ नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल कयो। वाक़े जी वीडियो वायरल थी। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर मीर सरफराज़ बुगटी सोशल मीडिया ते नारी ऐं नौजवान जे बेरहमाने क़त्ल वारे वाक़े खां पोइ जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो हुकुम पिणु ॾिनो। बलूचिस्तान में पसंदि जी शादी कंदड़ जोड़े जे क़त्ल वारे वाक़े खां पोइ केस दाख़िल करे हिकु ॼणे खे गिरफ़्तार कयो वियो आहे। बलूचिस्तान हुकूमत जो चवणु आहे त क़त्ल वारे वाक़े में मुलविस हिकु शकी जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे। जल्द समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। हिन वाक़े ते नामियारे सहाफ़ी मज़मत कंदे चयो आहे त
हिक नामनिहाद जरगे पंहिंजी अदालत ठाहे ॿिनि इंसाननि खे क़त्ल करे छॾियो। हुन सुवाल उथारियो त छा हिन लाक़ानूनियत में मुलविस जवाबदार गिरफ़्तार थी सघंदा ऐं उन्हनि खे का सज़ा बि अची सघंदी। नामियारी लेखका ऐं सहाफ़ी आसमा शिराज़ी पिणु वाक़े जी मज़मत कंदे चयो आहे त नारी बंदूक उलारे बीठल बुज़दिल खां घणी बहादुर ऐं गैरतमंद आहे। हिन वाक़े ते आम शहरियुनि पारां पिणु शदीद ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। दुख्तर बलूचिस्तान चयो आहे त पंहिंजे ई घर जी इज़त खे एतिरनि मर्दनि जे साम्हूं क़त्ल करे छॾणु छा इहा इज़त ऐं गैरत आहे। सिंध जी नौजवान लेखका कनीज़ फ़ातिमा चयो आहे त हीउ क़त्ल फ़क़्ति शीतल ऐं उनजे वर जो न पर इंसानी हक़नि जो सरेआम क़त्ल आहे। हीअ खुली दहशतगर्दी आहे जिते दर्जन मर्द मिली करे हिकु औरत खे सरेआम 9 गोलियूं हणण लाइ बीठा आहिनि ऐं उन्हनि मां कंहिंखे बि दिलि में को ख़ौफ़ न आहे, छाकाणि जो खेनि मालूम आहे त हिन क़त्ल जो चर्चो कुझु ॾींहं थियण खां पोइ माण्हू विसारे छॾींदा। रही ॻाल्हि कानून जी त उनजो ख़ौफ़ हुजे हा त अॼु अहिड़ा वाक़िया थियनि ई न हा। हिन वाक़े जा ज़िम्मेवार हुकूमत ऐं कानूनी इदारा आहिनि जिन जे हूंदे रोज़ बरोज़ इंसानी रत पाणी खां बि सस्तो थी वियो आहे ऐं को बि इंसान न घर जे अंदरि ऐं न घर जे ॿाहिरि बेख़ौफ़ रही सघे थो। ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान पारां पिणु क़त्ल वारे वाक़े जी मज़मत कई वई आहे। ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जी रिपोर्ट मूजिबि 2024 में गैर जे नाले ते घटि में घटि 405 माण्हुनि खे क़त्ल कयो वियो, जिन मां अक्सरियत औरतुनि जी हुई। अहिड़ा वाक़िया बुनियादी इंसानी हक़नि जी भञकड़ी आहिनि ऐं इहा शर्म जी ॻाल्हि आहे त उहे क़त्ल अञा बि जारी आहिनि। ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान पंहिंजे जारी कयल बयान में वधीक चयो आहे त उन्हनि ॾोहनि जी रोकथाम लाइ काफ़ी कमु न पियो कयो वञे। पाकिस्तान में केतिरा ई ख़ानदान अञा ताईं उन्हनि शादियुनि खे क़बूल न कंदा आहिनि जेके उन्हनि जी इजाज़त खां सवाइ थींदियूं आहिनि। अहिड़ियुनि हालतुनि में माइट अक्सर करे कानून खे पंहिंजे हथनि में खणंदा आहिनि ऐं ख़ानदानी इज़त जी हिफ़ाज़त जे नाले ते क़त्ल कया वेंदा आहिनि। इलियास रईस लिखियो, बलूचिस्तान में कुझु संगदिल माण्हुनि ॿिनि मुहबत कंदड़नि खे गोलियूं हणी शहीद करे छॾियो। सिर्फ़ु इन करे शहीद कयो वियो जो उन्हनि मुहबत जी शादी कई हुई, उन्हनि खे दोखे सां सॾियो वियो। असांजी इहा बदकिस्मती ॾिसो जो दोखो घणो हले थो। क़ुर जे नाले ते माण्हुनि खे दोखो ॾिनो वञे थो। इस्लाम असांजी रूह में वेही चुको आहे। असांखे लॻे थो त जॾहिं को क़ुर जो कसम खणे थो त हूअ सच चवंदो हूंदो, पर हक़ीक़त में ईअं नाहे हूंदो। हिते क़ुर जे नाले ते सभ खां वधीक क़त्ल कया वञनि था। सम्झ में नथो अचे त हीअ कहिड़ी गैरत आहे। छा उहे माण्हू जेके गोलियूं हलाए रहिया हुआ उहे इहो हल्फ़िया तौरु चई सघनि था त उहे नेक आहिनि। ॿियनि जे नियाणियुनि खे घोरींदड़नि जूं गैरतूं पिणु पंहिंजे धीअरनि ऐं भेनरनि जी शादियुनि ते जाॻी पवंदियूं आहिनि। आउं उन्हनि मुहबतनि जे दुश्मननि खे चवणु चाहियां थो त मुहबतूं मरंदियूं न आहिनि। अव्हां केॾी बि कोशिशि कयो, किथे न किथे का हानी पंहिंजे शइ मुरीद जे लाइ, का समूह पंहिंजे मस्त तवकली जे लाइ, का माहनाज़ पंहिंजे शाहदाद जे लाइ, का गुल बीबी पंहिंजे शाह सवार जे लाइ, का शीरीन पंहिंजे फराह जे लाइ रहे थी ऐं ता क़यामत इहो सिलसिलो हलंदो रहंदो। अहमद सुमरो लिखे थो, सच इहो आहे त मगूरनि, तातारियुनि ऐं अफ़गाननि जा बलोच बि हिकु वहशी क़ौम आहे। बलूचिस्तान में जॾहिं बि को फ़र्द रियासती इदारनि हथां क़त्ल थींदो आहे त बलोच क़ौमियत जा दावेदार सोशल मीडिया ते तॾो विछाए वेंदा आहिनि, पर जॾहिं बि को वजूद क़बीलाई रस्मनि ऐं गैरत जे नाले ते क़त्ल थींदो आहे त उन्हनि माण्हुनि जे वात में मुंहुं पइजी वेंदा आहिनि। बलूचिस्तान जो हिकिड़ो चहिरो उहो आहे जंहिंमें माह रंग जहिड़ी मिडिल क्लास नारी मज़ाहिमती तहरीक जी अॻुवाणी कंदे नज़र अचे थी ऐं ॿियो चहिरो हीअ आहे
जंहिंमें हिकिड़ी औरत खे सिर्फ़ु इन्ही करे सरियाम क़तल कयो वियो जो हुन पंहिंजी पसंदि जो परिणो कयो। सिर्फ़ु रियासती जबरी बलूचिस्तान जो मसइलो न आहे, क़बीलाई निज़ाम बि बलोचनि जे खून जो प्यासो आहे। बलोच समाज रियासत ऐं हुकूमत सां केतिरो बि विढ़े, पर जेसिताईं उन क़बीलाई निज़ाम ऐं फ़रसूदा रस्मनि जो ख़ात्मो न आंदो वेंदो, बलूचिस्तान जा माण्हू तेसिताईं हक़ीक़ी आज़ादी माणे न सघंदा। क़ौमपरस्त अॻवान ऐं लेखक नवाज़ खान ज़ौर लिखे थो, जेसिताईं बेठकेती निज़ाम पंजाब जी बालादस्ती क़बीलायत ऐं जागीरदारी मढ़ियल हूंदी, मुहबतूं मारबियूं रहंदियूं, औरतूं क़तल थींदियूं रहंदियूं ऐं इंसाफ़ यरगमाल रहंदो। पाकिस्तान में पंजाबी औरत सभ खां वधीक आज़ादु, मुआशी तौरु मुस्तहकम ऐं समाजी तौरु पाण भरी आहे, छाकाणि त पंजाब खे तरक़ी वठराए जागीरदाराणी ऐं क़बीलाई सरिश्ते मां ॿाहिरि कढी सनती ऐं सरमाएदाराणी निज़ाम में दाख़िल कयो वियो। उन जी भेट में पाकिस्तान जे बेठकी हुक्मराननि पंजाब बालादस्ती खे बरक़रार रखण लाइ सिंध, सराइकी वसे बलूचिस्तान ऐं पख्तूनख्वा खे क़बीलाई सरदारी जागीरदारी जे वर चाढ़े छॾियो आहे। क़ौमी ग़ुलामी ऐं महकूमी जे आख़िरी छेड़े ते औरत बीठल हूंदी आहे, जंहिं करे सभिनी खां घणो बि उहा ई लोड़ींदी आहे। उनजो ताज़ो मिसाल बलूचिस्तान में थियल ई नओं क़त्ल आहे। वफ़ाक़ जे टेक ते बीठल मुदे ख़ारिज सरदारी क़बाइली निज़ाम, बेठकेती निज़ाम ऐं क़ानून खां बालातर क़ुवतूं हिन क़त्ल जूं ज़िम्मेवार आहिनि। तक़रीबन 200 साल अॻु जो बलूचिस्तान आहे ऐं उन बलूचिस्तान जे जबलनि में क़बाइली इलाइक़े कोहिलो में दिलचस्प कहाणी इहा आहे जो साल 1825 में, यानी अॼु खां पूरा 200 साल अॻु, कोहिलो जे हिकु घर में हिकु ॿारड़ो पैदा थिए थो। नालो रखियो वञे थो लाल हान, ऐं पोइ उहो निगर वॾो थिए धनार बणिजी वञे थो। मींहं वारा ही ॾींहं हुजनि था, सावण जा उहे महीना जॾहिं हूअ पंहिंजनि ॿकरियुनि सां गॾु पंहिंजे इलाइक़े खां ॿाहिरि हलियो वञे थो। तूफ़ानी बरसाति शुरू थिए थी। खेसि जबलनि में हिकु घरु नज़र अचे थो जंहिंमें हूअ पनाह वठे थो। घर में को मर्द न हुजण जे करे उन वक़्त जे रीतनि रस्मनि मूजिबि घर जी औरत संदसि मेज़बान बणिजी थी वञे। नई कुंवार ख़ूबसूरत औरत जॾहिं हूअ पंहिंजे ख़ीमे खे बचाइण जी कोशिशि करे थी त तेज़ हवाउनि जे करे संदसि सिर जो कपिड़ो उॾामी वञे थो ऐं पोइ खेवण चमके थी। सेकंडनि में हज़ारे हिसा लाल ते पवनि था ऐं संदसि नज़र उन नारी ते पवे थी जंहिंजा वार खुलियल हुआ ऐं तूफ़ान संदसि कपिड़े खे बि उॾारे खणी वियो हो। पर हूअ दुनिया खां बेख़बर पंहिंजे आशियाने खे बचाइण जी कोशिश में हुई। उन्हनि सेकंडनि लाल जी ज़िंदगी बदिलाए छॾी ऐं हूअ मस्तु तवकली बणिजी वियो ऐं उहा औरत जेका समो बेली बणिजी वई, उहा औरत का ॿी न पर समो हुई। तस्वर करियो अॼु खां 200 साल अॻु ख़ालस क़बाइली ज़माने में मस्तु तवकली न सिर्फ़ु हिकु परिणियल औरत जे इश्क में मुब्तला थियो, पर पंहिंजी शाइरी में उनजो नाम बि वठणु लॻो ऐं पोइ हूअ समूह जो दोस्त बि बणिजी वियो। पर कंहिंजी गैरत शायदि न जागी जो उन धनार खे क़त्ल कयो वञे हा। थियो त ईअं हज़रत मस्त तवकली उन औरत जी वफ़ात खां पोइ संदसि क़बर ते मुजावर बणिजी वेही रहियो। समूह जंहिंजे असुल नाले जी कंहिंखे बि ख़बर न आहे, पर अॼु बि बलोच समाज में हज़ारे औरतूं समी जे नाले सां सॾिजनि थियूं। पर अॼु जे जदीद दौर में हिते औरतनि ऐं मर्दनि खे गैर जे नाले ते क़त्ल कयो वञे थो। नाम निहाद गैरतमंदनि जे हिकु टोले खे हिकु समूह जे साम्हूं आंदो वञे थो। समूह जंहिंजे हथ में क़ुरान आहे, हिकु बदबख़्त उन जे हथ मां क़ुरान वापसि वठे थो
हू ॾिनल नाहे, हू ख़ौफ़ज़दा नाहे ऐं हूअ मिनथू बि नथी करे। बसि हिकु जुमिलो ॻाल्हाए थी जेको कंहिं धमाके खां घटि त कोन्हे। सिर्फ़ु गोली मारण जी इजाज़त आहे तव्हांखे। इहो हिकु जुमिलो न आहे, हिकु फ़लसफ़ो आहे ऐं ऐलान आहे बग़ावत जो। उहा बग़ावत जंहिंमें हूअ हुकुम ॾिए थी त सिर्फ़ु गोली मारण जी इजाज़त आहे अव्हांखे ऐं पोइ खेसि ग़ैर जे नाले ते क़त्ल कयो वञे थो। बलूचिस्तान में ग़ैर जे नाले ते क़त्ल वारे वाक़े अदालती निज़ाम ते केतिरा ई सवाल उथारे छॾिया आहिनि। क़बीलाई निज़ाम में जरगनि वसीले कंहिंखे मारण, तोड़े खून माफ़ कराइण ऐं ॾंड विझण जो सज़ा ॾिनियूं वेंदियूं आहिनि। हिन क़त्ल बाबति बि इहे ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि त जरगे वसीले फ़ैसिलो वरितो वियो, जंहिंखां पोइ ॿिन्ही ज़ाल मुड़ुस जी सज़ा तइ कई वई। पर छा अदालतनि जे हूंदे जरगे जो मुतबादिल निज़ाम हलाइण जाइज़ आहे? अदालतूं जरगनि खे ग़ैर क़ानूनी करार ॾेई चुकियूं आहिनि, छो त उन सां अदालती निज़ाम ते केतिरा ई सवाल उथनि था ऐं इहो पिणु मिसाल क़ाइमु थिए थो त मुल्क जो अदालती निज़ाम एतिरो कमज़ोर आहे जो जरगनि वसीले माण्हू फ़ैसिला कनि था। उनजी मर्ज़ी आहे जेको बि फ़ैसिलो ॾियनि, छाकाणि त जरगनि में दलील न पर असर रसूख़ हलंदो आहे। हीउ जोड़ो बि जरगे जे फ़ैसिले जे वर चढ़ी वियो आहे। का बि औरत पंहिंजी पसंदि सां शादी करे सघे थी, उहो उनजो इंसानी, जमहूरी ऐं आइनी हक़ आहे। मुल्क में ग़ैर जे नाले ते क़त्ल थींदा रहंदा आहिनि। ख़ासि तौर ते औरतूं क़त्ल थींदियूं आहिनि, पर उनखां पोइ वरी हिकु जरगो थींदो आहे जंहिंमें को बि इंसाफ़ न थी सघंदो आहे। ग़ैर जे नाले में क़त्ल कंदड़ घणो करे फ़रार थी रूपोश थी वेंदो आहे। ईअं उहो सिलसिलो हलंदो रहंदो आहे। छा हिन समाज इहो ठीको खणी छॾियो आहे त को बि मर्द नामनिहाद ग़ैरत में अची औरतनि खे क़त्ल कंदो ऐं रियासत तोड़े क़ानून लागू कंदड़ इदारा तमाशो पिया ॾिसंदा ऐं क़त्ल कंदड़ वॾी दलेरी सां आज़ाद शहरी तौरु पंहिंजी ज़िंदगी पियो गुज़ारींदो। हीअ असीं बलूचिस्तान में पेश आयल वाक़े बाबति ख़बरूं, तजिया ऐं तबसरा अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं। हाणे पेश करियूं था मुख़्तलिफ़ ख़बरूं। सिंधी अदबी संगत सिंध काउंसिल जो इजलास, कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधू दरिया ते किनारनि वारनि रिथाउनि ख़िलाफ़ तहरीक जारी रखण जो ऐलान। सिंधी अदबी संगत सिंध काउंसिल जो अहम इजलास मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम हैदराबाद में कराची ज़िले जे राब्ता सेक्रेटरी राशिद लखमीर जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें मरकज़ी उहिदेदारनि, शाख़नि जे नुमाइंदनि, सीनियर अदीबनि ऐं तनज़ीम जे साथियुनि वॾे अंग में शिरकत कई। सेक्रेटरी जनरल नूर चाकराणी ऐं ख़ज़ानची शबीर सियाल पंहिंजूं सालियानियूं रिपोर्टूं पेश कयूं। इजलास में अदबी तनज़ीमनि ऐं समाजी हालतुनि ते तफ़सीली बहस मुबाहिसो कयो वियो। इजलास में हिकु भेरो ॿीहर वाज़ह कयो वियो त सिंधी अदबी संगत रुॻो अदबी तनज़ीम न पर समाजी ऐं सियासी क़ौमी शौर जे प्रचार कंदड़ तनज़ीम आहे। इजलास में चयो वियो त सिंधी अदबी संगत अॻिबे कालाबाग डैम, साज़िशी आदमशुमारी, वसीलनि जी फुरलुट ऐं ग़ैर मक़ामी धुरियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ आवाज़ उथारींदी रही आहे ऐं हाणे बि सिंध धरती जे तहफ़ुज़ लाइ जदोजहद खां पोइते न हटंदी। इजलास में सिंधू दरिया ते नवनि कैनालनि जे रिथाउनि खे कालाबाग डैम खां वधीक ख़तरनाक करार ॾींदे रद्द कयो वियो ऐं उनखे सिंध जी मईशत ऐं माहौलियात लाइ ख़तरनाक करार ॾिनो वियो। इजलास दौरान तनज़ीम जी कारकर्दगी खे बहितर बणाइण लाइ फ़ैसिला कया विया, जॾहिं त मोरो सान्हे ते शहीद थींदड़ नौजवाननि खे ख़िराज तहसीन पेश कंदे ॻोठ बजाराणी लगारी ते जारी रियासती जबर जी मज़म्मत कई वई। इजलास दौरान घोटकी ज़िले जे सनती इदारनि में मक़ामी नौजवाननि खे नज़रअंदाज़ करणु, रॉयल्टी जी अणबराबरी विरिछ ऐं अवाम खे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखण ते ॻणती जो इज़हार कयो वियो। गॾोगॾु सक़ाफ़त खाते खां मुतालबो कयो वियो त बीमार अदीबनि, शाइरनि, फ़नकारनि लाइ मयारी इलाज जूं सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। सिंध में वधंदड़ बदअमनी, क़बीलाई दहशतगर्दी, जबरी मज़हब तब्दीली ऐं औरतुनि ख़िलाफ़ तशदुद जहिड़नि वाक़िअनि ते सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे मुतालबो कयो वियो त रियासत अहिड़नि अमलनि खे रोकण लाइ फ़ौरी तौरु क़दम खणे। इजलास में सिंधी अदबी संगत
जे नज़रिए जे वाधारे तहरीकी विरसे जी ॿीहर तमीर ऐं नए नस्ल में अदबी सुजागी पैदा करण लाइ मुनज़म हिकमत अमली जोड़े अॻिते वधण जे अज़म जो इज़हार कयो वियो। इजलास में ऐलान कयो वियो त सिंधी अदबी संगत सिंध जे माण्हुनि जे क़ौमी हक़नि सक़ाफ़ती सुञाणप ऐं वसीलनि जी मालिकी लाइ पंहिंजे अदबी तहरीकी मुर्जे तां पुठिते न हटंदी ऐं उहो सफ़र शऊर मज़ाहिम ते तख़लीक़ जी रोशनी सां जारी रहंदो। सकरंड में जसकम तालके सकरंड पारां आबादगारनि खे फसलनि जा घटि रेट मिलण ऐं पाणी जी खोट समेत सिंध जे ज़मीननि ते वालार ख़िलाफ़ जसकम अॻवान मसूद शाह, GM ज़ौर, मुरड़ो मीर बहर, कुर्बान बंब, बरकत जलबाणी ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सकरंड जे मैन चौक काज़ी सरफराज़ मेमण ते अलामती बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते अॻवान चयो त सिंध जे आबादगारनि खे फसलनि जा घटि अघ ॾिना पिया वञनि, जॾहिं त फसलनि लाइ कलर ऐं दवाऊं ॿीणनि अघनि ते विकिरो कयूं पियूं वञनि। हुननि चयो त सिंध जे आबादगारनि खे हथरादू पाणी जी खोट ॾिनी पई वञे, जीअं सिंध जा आबादगार ज़मीन विकिणी छॾनि। हुननि चयो त आबादगारनि खे हथ वठी तबाह करे संदन ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग खे ॾियण जी साज़िश थी रही आहे, जेका कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। हुननि मुतालबो कयो त फसलनि जा बहितर अघ ॾिना वञनि। सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर ऐं सिंधु दरिया बचायो तहरीक जे कन्वीनर सैयद ज़ैन शाह वफ़ाक़ी हुकूमत पारां चनाब डैम ठाहिण जे फ़ैसिले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मूत कंदे चयो आहे त असां वफ़ाक़ तरफ़ां सिंधु दरिया ते तजवीज़ कयल कंहिं बि डैम खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। पंहिंजे जारी कयल बयान में ज़ैन शाह चयो त हीउ फ़ैसिलो सिंध जे पाणी ते सिधे धाड़े बराबरि आहे, जेको न सिर्फ़ु आइनी ऐं जाग्राफ़ियाई हक़ीक़तनि जे उबतड़ आहे, पर सिंध जी अवाम सां वॾी नाइंसाफ़ी पिणु आहे। हुन चयो त हीअ साज़िश असल में पंजाब ऐं इस्टेब्लिशमेंट जी गॾियल साज़िश आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जो इतिहाद सिंध दुश्मन मनसूबनि खे उसराईंदो पियो अचे। हुन चयो त हीअ सभु मनसूबा बेईमानी, गैर आइनी सोच ऐं सिंध जे वसीलनि ते कब्ज़े जी कोशिश आहिनि। दियामीर भाषा महमद ऐं हाणे चनाब डैम जे नाले सां सिंध खे उन जे जाइज़ पाणी खां महरूम करण जी साज़िश कई पई वञे। सिंध अॻी पाणी जी खोट जो शिकार आहे ऐं वधीक डैम ठाहे असांजे दरियाउनि खे बंदि करण जी कोशिश असल में सिंध जी ज़राइत, मईशत ऐं बका ते हमिलो आहे। हुन चयो त जेकॾहिं उन्हनि डैमनि वारनि मनसूबनि ते ज़ोर ॾिनो वियो त सिंध जा माण्हू ख़ामोश न वेंदा, पर पूरी ताक़त सां मज़ाहिमत कंदा। हुन ख़बरदार कयो त जेकॾहिं वफ़ाक़ पंहिंजो रवैयो तब्दील न कयो त वॾे पैमाने ते अवामी तहरीक हलाई वेंदी ऐं हर मुहाज़ ते सख़्त मज़ाहिमत कई वेंदी। कारपोरेट फार्मिंग ऐं कैनालनि ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो जी अॻवानी में हज़ारे माण्हुनि चौदगी स्टाफ खां रैली कढी, जेका मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदी ॻोठ मोहम्मद खोसो पहुती, जिते सवें औरतुनि समेत हज़ारे माण्हुनि अयाज़ लतीफ़ पलीजे जो शानदार इस्तक़बाल करे हिकु वॾे जुलूस में खेसि क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान मरहूम अली मर्दान खोसो जी पहिरीं वरसी जे मौक़े ते थींदड़ जलसे में आंदो। उन मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त कैनालनि कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ सिंधियुनि खे मुनज़म थिए डिघी साबित क़दम जदोजहद लाइ तयारु थियणु घुरिजे। हुकुमरान वॾेरा ऐं उन्हनि जा मालिक माण्हुनि खे डिॼारे घरनि में विहारणु चाहिनि था। पाण खे माण्हुनि खे ख़ौफ़ज़दा नाहे करणो, उन्हनि खे हौसलो ऐं हिमत ॾेई पुरअमन ऐं साबित क़दम जदोजहद जे मैदान में आणणो आहे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ सिंध जी कुंड कुड़िच में तेज़ी सां पखिड़िजंदड़ शानदार जदोजहद खे कीअं हाईजेक करे तबाह कयो वियो। हुननि नथे चाहियो त कैनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ जदोजहद ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर में पखिड़िजे। उते हर रोज़ु थींदड़ एहतिजाजनि सां माण्हुनि में हुननि ख़िलाफ़ शदीद नफ़रत पैदा थी। उन सां हुननि जा तक कारोबार, करप्ट धंधा ऐं वोट ते ख़राब थिया। उन करे हुननि प्लान ठाहियो त सिंधी माण्हू सॼी सिंध में तेज़ी सां पखिड़िजंदड़ शानदार एहतिजाज अध में छॾे महदूद थी कंहिं बि हिकु हंधि वञी वेही रहनि ऐं आख़िर में उते आसानी सां मैनेज थी वञनि। अयाज़ लतीफ़ चयो त कामरेड अली मर्दान खोसो सिंध जो आवाज़ हो, जंहिं वतन ऐं धरती धड़ियनि जे हक़नि जी जदोजहद लाइ पंहिंजी सिहत जी बि परवाह न कई।
सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जी मरकज़ी कमेटी जो इजलास पार्टी चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी जी सदारत में थियो, जंहिंमें पार्टीअ जे मरकज़ी अॻुवाणनि जाम अब्दुल फ़ताह समेजो, इंजीनियर गुलज़ार सुमरो, हैदर शाणी, निसार किरियो, होत ख़ान गाॾही, डॉक्टर अब्दुल हमीद मेमण, कादर चन्ना, डॉक्टर अहमद नूनारी, इम्तियाज़ समो, डॉक्टर सुमार मंगरियो ऐं ॿिया पिणु शरीक थिया। इजलास में मौजूदा सियासी, समाजी, मुआशी ऐं आइनी हालतुनि ते तफ़सीली गौर वीचार कयो वियो। इजलास खे ख़िताब कंदे डॉक्टर कादर मक्सी चयो त सिंध हिन वक़्तु इंतिहाई गंभीर बहिराननि मां गुज़री रही आहे। 17 सालनि खां मुसलसिल हुक्मरानी कंदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत अवाम जे मसइलनि जे हल में मुकमिल तौरु नाकाम थी चुकी आहे। आवाम जी क़िस्मत में का बि मुस्बत तब्दीली न आई आहे। हुन चयो त सिंध जो तालीमी निज़ाम मुकमिल तौर ते तबाह थी चुको आहे। सरकारी स्कूलनि में उस्तादनि जी खोट, बुनियादी सहूलियतुनि जी अणाहठ ऐं गैर संजीदगी सबबि लखें ॿार तालीम खां महरूम आहिनि। इस्पतालनि में न दवाऊं आहिनि, न डॉक्टरनि जी हाज़िरी, न ई को मौसर सिहत वारो निज़ाम मौजूदु आहे। मक़ामी सतह ते चूंडियल चेयरमैन ऐं काउंसलर तरक़ियाती कम करण बदिरां करप्शन में मशगूल आहिनि। यूनियन काउंसिल जी सतह ते बजट जो गैर शफ़ाफ़ इस्तेमालु ऐं तरक़ियाती फंडनि जी लुटमार आम थी वई आहे। हीअ हालतूं साबित कनि थियूं त हुकूमती निज़ाम अवामी मुफ़ादनि बदिरां ज़ाती मुफ़ादनि ते हली रहियो आहे। इजलास में कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जे ज़मीनुनि ते वालार खे सिंध जी ज़रई मईशत ख़िलाफ़ साज़िश करार ॾिनो वियो। डॉक्टर कादर मक्सी चयो त कारपोरेट फार्मिंग ज़रिए सिंध जूं ज़मीनूं परॾेही कंपनियुनि ऐं ताक़तवर इदारनि हवाले कयूं पियूं वञनि, जेके मक़ामी आबादगारनि लाइ ख़तरे जी घिंटी आहिनि। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल कामरेड इमदाद काज़ी चयो आहे त वसीलनि जी फुरलूट ऐं नियाणियुनि जो जबरी मज़हब तब्दील करण ख़िलाफ़ अमली जदोजहद खे तेज़ करे मुनज़म वेढ़ विढ़ण जी ज़रूरत आहे। तंहिं लाइ ज़रूरी आहे त अवाम में सुजागी पैदा करे खेनि हिकु हंधि गॾु कजे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन इस्लाम कोट जे ॻोठ मेमणतड़ में सिंध हारी कमेटी पारां माई बख़्तावर शहीद जी यादि में कोठायल कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे कयो। कॉन्फ्रेंस में बलूचिस्तान ऐं सिंध जी कुंड कुड़िछ मां कम्युनिस्ट पार्टी, सिंध हारी कमेटी ऐं बलूचिस्तान बज़गर कमेटी जा अॻुवान ऐं कारकुन शरीक थिया। कामरेड इमदाद काज़ी चयो त असां ते मुसलत हुक्मरान साम्राज ऐं मल्टीनेशनल कंपनियुनि जे एजेंटनि जो किरदारु अदा कंदे अवामी वसीलनि जी फुरलुट में मुकमिल सहूलियतकारी जो कमु करे रहिया आहिनि। तंहिं करे अवाम जे अहजनि में मुसलसिल इज़ाफ़ो थी रहियो आहे। सिंधी अवाम पंहिंजे वसीलनि खां महरूम थींदी पई वञे। माई बख़्तावर शहीद अध बटई वारे मामले ते जागीरदार सां जंग जोटी असां लाइ चिटो मिसाल क़ाइमु करे वई त पंहिंजे हक़नि, नंगनि, दंगनि ऐं वसीलनि ते वालार फुरलुट ऐं इस्तहसाल ते ख़ामोश थी वेहण बदिरां मुतहिद थी वेढ़ विढ़जे त कामयाबी माणे सघिजे थी। सिंध अंदरि पीर, मीर, वॾेरा ऐं जागीरदार सभु गॾु थी करे साम्राजी एजेंटनि जा नुमाइंदा बणियल आहिनि। वसीलनि जी फुरलुट ऐं नियाणियुनि जी जबरी मज़हब मटाए बगड़नि हवाले करे रहिया आहिनि। तालीम खे हथ वठी तबाह कयो पियो वञे। कॉन्फ्रेंस खे अवामी तहरीक जे अॻुवान वसंत थरी ख़िताब कंदे चयो त सिंधी क़ौम पंहिंजे हक़नि ते धाड़े ऐं वसीलनि जी फुरलुट जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदी। इक़्तिदार लाइ सिंध जे वसीलनि ऐं ज़मीनुनि जो विकिरो कंदड़ हुक्मराननि खां हिसाब वठिबो। हुन चयो त सरकारी कामरा पघारूं असांजे टैक्स मां वठनि था, पर कम इस्तहसाली क़ुवतनि लाइ कमु कनि था। अवामी जमहूरी पार्टीअ जे अॻुवान नूर नबी राहूजे चयो त हीउ वक़्तु ख़ामोश वेहण जो न आहे। जेकॾहिं अञा बि माठ रहियासीं त असां पंहिंजे वसीलनि ऐं धरती खां महरूम थी वेंदासीं। समूरनि सिंध दोस्त तनज़ीमनि, अदीबनि, दानिश्वरनि ऐं सुञाण धुरियुनि खे गॾियल तहरीक हलाइणु घुरिजे। कॉन्फ्रेंस खे मुस्तफ़ा राजपर, कामरेड डामरो मल, कामरेड इक़बाल, कामरेड फरहाद रिंद, कामरेड रियाज़ शेख, राम ओड, कामरेड दयाल मेघवाड़ ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। जॾहिं त ॿिए तरफ़ टंडे मोहम्मद ख़ान में कम्युनिस्ट पार्टी तरफ़ां
गिलगित बल्तिस्तान में अवामी तहरीक जे कारकुननि ते तशद्दुद, बलूचिस्तान मां कयल गिरफ़्तारियुनि, ख़ैबर पख्तूनख्वा में ड्रोन हमलनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में शामिल अॻुवाणनि कामरेड बरजो पहवर, कामरेड सागर गुआरियो, कामरेड उसामा टालपुर, कामरेड सुनील ऐं ॿियनि चयो त अफ़सोस जो मक़ामु आहे त जमहूरियत जी दावेदार सरकार गिलगित बल्तिस्तान में अवामी तहरीक जे कारकुननि ते वहशियाणो तशद्दुद करायो, जंहिंमें बिना कंहिं ॾोह जे पुरअमन एहतजाज करण ते लठबाज़ी करे फायरिंग कराई वई। वरी बलूचिस्तान मां पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारींदड़ क़ौम परस्त क़यादत खे खंभे गुम कयो वञे थो। बलूचिस्तान जी न्याणी महारंग ते केस दाख़िल कया विया आहिनि, जॾहिं त ख़ैबर पख्तूनख्वा में ड्रोन हमला थी रहिया आहिनि, जंहिंजो वफ़ाक़ी हुकूमत खे नोटिस वठणु घुरिजे। ज़ुल्म ऐं ज़ियादतियुनि जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। भंगो बीहण शहर मां 3 ॾींहं अॻु खंभे गुम कयल फैज़गंज जे सहाफ़ी साजिद जो पतो पइजी नाहे सघियो। संदसि घर में कोहराम मतल आहे। सहाफ़ी खे खंभे गुम करण ख़िलाफ़ भंगो बीहण शहर में मुकमल शटरबंद हड़ताल कई वई। हड़ताल सबबि शहर जा समूरा कारोबारी मर्कज़ बंदि रहिया। उन मौक़े ते सहाफ़ी जे वालिद सदीक़ जट ऐं ॿियनि ॿुधायो त सहाफ़ी साजिद खे 3 ॾींहं अॻु सादा कपिड़ा पहिरियल ऐं पुलिस वर्दियुनि वारा हथियारनि जे ज़ोर ते खंभे खणी विया आहिनि, जंहिंजो हिन वक़्त ताईं को बि पतो पइजी नाहे सघियो। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते सहाफ़ी साजिद खे ज़ाहिर करे बेचैनी ख़तमु कई वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। कादरॾीनो शाह शहर जे रहवासियुनि मसमात करीमा रहमत ऐं हनीफ़ चूहड़ जमाली प्रेस क्लब में पुलिस पारां नौजवान अज़ीज़ खे खंभे गुम करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त असांजो नौजवान जेको कादरॾीनो शाह शहर जे होटल ते वेठो हो त 2 पुलिस एहलकार अज़ीज़ खे खणी विया, जंहिंजो अञा ताईं पतो पइजी नाहे सघियो। हुननि मुतालबो कयो त अज़ीज़ खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। टंडे अलहियार तालके जे ॻोठ शफ़ीउमंद हालेपोटो वासी हाकिम हालेपोटो पंहिंजी नौजवान धीअ अक्सा खे अगवा करे गुम करण ख़िलाफ़ दाहींदे चयो त मुंहिंजी धीअ अक्सा खे शरीफ़ हालेपोटो अगवा करे वियो आहे। हुन मुतालबो कयो त फ़ौरी तौरु मुंहिंजी धीअ खे बाज़ियाब करायो वञे। अवामी तहरीक ज़िले सखर जे जनरल सेक्रेटरी जो इजलास ज़िले सदर ज़मा कलवड़ जी सदारत में सखर में थियो। इजलास में अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर ऐं मरकज़ी अॻुवाण सरवाण जतोई ख़ुसूसी तौरु शिरकत कई। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त कारपोरेट फार्मिंग ऐं धाड़े राज ख़िलाफ़ 24 अगस्त ते पने आकिल में एहतजाज ऐं 14 अगस्त ते सखर में तालीमी तरबियती वर्कशॉप मुनक़िद करायो वेंदो। इजलास खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त कारपोरेट फार्मिंग सिंध जे ज़मीननि ते मुनज़म तरीक़े सां कब्ज़ा करण जी साज़िश जो मनसूबो आहे। जेसिताईं कारपोरेट फार्मिंग जा मनसूबा ख़तमु नथा थियनि, तेसिताईं कैनालनि जी तलवार बि सिंध मथां लटकियल रहंदी। अॻुवाणनि चयो त सखर बैराज जे मरमती कम में रिकॉर्ड करप्शन थी आहे। वाहन ऐं कैनालनि जी खाटी जी रक़म बि पीपल्स पार्टी जी करप्शन जे वर चढ़ी वई आहे, जंहिं करे मामूली बरसाति में वॾी तबाही मचाए छॾी आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।